लोई लाल लोई लाल लोई लाल लोई लाल लोई लाल लोई लाल। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। तव्हां सभिनी खे लाल लोईअ जूं लखे लखे करोड़े करोड़े वाधायूं। जाम ॼणनि मूंखां सुवाल पुछियो आहे त असां सिंधी लाल लोई छो सेलिब्रेट कंदा आहियूं, असां उन ॾींहुं कहिड़ी माता खे या कहिड़े भॻवान खे पूॼींदा आहियूं। त अॼु जे वीडियो में मां तव्हांखे इहो सभु ॿुधाईंदसि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। मकर संक्रांति यानी तिरमूरीअ खां पहिरियों असां कंदा आहियूं हिकु राति पहिरियों लाल लोई, जंहिंखे लोहड़ी बि चइबो आहे। लोहड़ी जेके आहिनि पंजाबी मल्हाईंदा आहिनि, पर असां सिंधी जेके आहिनि चवंदा आहियूं लाल लोई। हिंदू मान्यता में लोहड़ी जेका आहे माता सतीअ जी यादि में मल्हायो वेंदो आहे। माता सतीअ पाण खे बाहि में साड़े छॾियो हो। माता सतीअ जे पिता दक्ष प्रजापतिअ जॾहिं हवन पूॼा कराई हुई त माता सती ऐं शिवजीअ खे कोन घुरायो हो, छो त उहे शिवजीअ खे कोन पसंदि कंदा हुआ। माता सती उन हवन में आई त राजा दक्ष जेके आहिनि उन्हनि शिवजीअ जो घणो अपमान कयो, जंहिं करे माता सतीअ उन बाहि में टपो ॾेई करे पाण खे साड़ियो हो। पोइ मकर संक्रांति खां हिकु पहिरियों वारो ॾींहुं हो। इन करे मकर संक्रांति खां हिकु ॾींहुं पहिरियों लोहड़ी मल्हाईंदा आहिनि हिंदू मान्यता जे हिसाब सां। तिरमूरीअ खां हिकु ॾींहुं पहिरियों लाल लोईअ ते असां न्याणियुनि खे ॾिणु ॾींदा आहियूं। ॾिण में मिठाइयूं ऐं गिफ्टूं ॾींदा आहियूं। इन जो बि हिकु कारण आहे। जॾहिं माता सतीअ पाण खे बाहि में साड़े छॾियो हो, इन जो पछतावो ॾाढो थियो हो राजा दक्ष खे। जॾहिं देवी सतीअ पार्वतीअ जे रूप में जनम वरितो हो ऐं उन्हनि जी शादी शिवजीअ सां थी हुई त माता सतीअ जे सावरनि में दक्ष प्रजापतिअ सूखड़ियूं मोकिलियूं हुयूं ऐं माफ़ी वरिती हुई ऐं पंहिंजी ग़लती सुधारण जी हिकु कोशिश कई हुई। तॾहिं हा, न्याणियुनि जे घर में लाल लोईअ ते सूखड़ियूं मोकिलियूं वेंदियूं आहिनि, मतिलबु त असां न्याणियुनि खे ॾिणु मोकिलींदा आहियूं। काफ़ी ॼणनि मूंखां इहो सुवाल कयो हो त असां कहिड़ी माता खे मञींदा आहियूं, छाकाणि त असां लाल लोई माता चवंदा आहियूं। त लाल लोई माता जेका आहे दुर्गा माता करे ई मञींदा आहिनि उनखे, और दुर्गा माता जेको आहे उहो सती माता जो ई रूप आहे। इन ॾींहुं असां दुर्गा माता ऐं सती माता खे पूॼींदा आहियूं। लाल लोई ते रबी फसल में जेके तिर हूंदा आहिनि, गुड़ मुङेरा, इहे सभु शयूं जेके आहिनि पूॼा में अर्पित कंदा आहियूं। इन ॾींहुं असां सूर्यदेव ऐं अग्निदेव जी उपासना कंदा आहियूं। इन नमूने सूर्यदेव ऐं अग्निदेव खे असां धन्यवाद कंदा आहियूं त ईंदड़ साल बि फसल जेको आहे सुठो थिए और खुशहाली हुजे। लाल लोई जेको आहे शुक्रगुज़ारीअ जो ॾींहुं आहे, जंहिंमें असां कुदरत ऐं भॻवान खे धन्यवाद कंदा आहियूं त जीअं फसल जेको आहे सुठो थिए ऐं खुशहाली हुजे हर तरफ़। लाल लोई कीअं मल्हाइजे, कीअं पूॼा कजे, उन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड कयो आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, त उहा ज़रूर चेक कजो। और इहो वीडियो तव्हांखे कीअं लॻो इहो बि मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो। और अहिड़ा कहिड़ा वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था पिया, इहे बि मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो। मूंखे तव्हांजे कमेंट जो इंतज़ार रहंदो। जय झूलेलाल। लोई लाल 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 लोई। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। और पंहिंजे माइटनि और दोस्तनि खे ज़रूर ॿुधाइजो हुनर मुस्कान का चैनल ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। जय झूलेलाल।